इस्लामाबाद वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त सख़्त क़दम नथा खणणु चाहियूं, असांखे रेड लाइन क्रॉस करण ते मजबूर न कयो वञे। इस्लामाबाद में साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पहिरियां खां ॿुधाए रहिया आहियूं त असांखे सख़्त क़दम खणण ते मजबूर न कयो वञे। हर भेरे सम्झाए रहिया आहियूं त रेड लाइन क्रॉस करण ते मजबूर न कयो। कुझु ॾींहं अॻु रेंजर्स जवान खे 26 नंबर चौंकीअ ते गोली लॻी आहे, उन खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। घर वज़ीर चयो त जॾहिं अव्हां फायरिंग कयो था त उनजो जवाबु फायरिंग सां मिलंदो आहे। असांखे रेड लाइन क्रॉस करण न ॾियो, चाहे कलम 144 लागू करणु हुजे या असांखे इंतहाई क़दमनि ताईं वञिणो पवे। अॻु बुधाए रहिया आहियूं त नुक़सानु थियो त असां ज़िम्मेवार न हूंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।